मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो अल्लाह रब्बुल इज्जत खां दुआ है रब शाल असांजी ये हाज़िरी पानी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए आमीन मुर्शिदन जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए आमीन अल्लाह इन्हीं मोहब्बत में जियारे इन्हीं मोहब्बत में शल मौत अता फरमाए अल्हम्दुलिल्लाह शुक्र है मालिक जो अल्लाह असां के वरी वरी ही हाज़िरी नसीब फरमाए पियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला वरी वरी ही हाज़िरी नसीब फरमाए पियो वलियन जे बुजुर्गन जे अल्लाह वारन जे आस्ताने से अचण बि एक दुनिया में अल्लाह जी तमाम वडी नेमत है एक अजीम नेमत है रुगी अल्लाह वारन जो वही मानो दीदार करे तो इहो भी गुनाहन जो कफारो है वली सगोरे के भी दिसे न चेहरे जी ज़ियारत भी करे वही चेहरे के दू बदू दिसे वही तो क़यामत जे दिहाड़े ये ब घड़ियों जेके अल्लाह वारन जे चेहरे जी ज़ियारत में गुजरियूं क़यामत जे दिहाड़े इन बिन घड़ियों जे सदके अल्लाह जहन्नम जी बाहि का निजात ऐं छुटकारो अता करे समझो था सुभान अल्लाह वली सगोरे जो हथ लगी वने मुसाफ़ो कंदो आहे शौक़ पैदा थींदो आहे त अल्लाह वारन सां मुसाफ़ो कयूं हथ मिलायूं वली सगोरे जो रुॻी हथ मिली वने त इहो हथ मिलण बि गोया के अल्लाह ताला जी रहमत जे नुज़ूल जी निशानी रब राज़ी थींदो आहे के बाने ते ध्यान मुझा तो समझो हजरत सैयदना बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमायो इमाम सुलमी पंहिंजे किताब तबक़ातुस सूफिया में इहो कौल हजरत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि मांदो आहे त जॾहिं अल्लाह ताला के बाने ते राज़ी थींदो आहे बायज़ीद बुस्तामी तो फरमाए सुल्तानुल आरिफीन जो कौल है त जॾहिं के बाने ते अल्लाह राज़ी थींदो आहे उन्हनि खे पंहिंजे प्यारन बाननि जी सोबत अता फरमाईंदो आहे समझो था एडो वॾो जहान आहे अल्लाह जो हेॾी वॾी मखलूक आहे रब जी हिन वक्त ज़मीन ते तकरीबन 8 अरब इंसान रहन था 8 अरब इंसान पाकिस्तान जा 21 करोड़ आबादी आहे 21 करोड़ आबादी ये मातली शहर असा जो आहे 25 लख शहर में मानू रहन था मातली में 25 लख मानू रहन था हाने दिसो को दादू मां सिड़जी आयो आ को शिकारपुर मां को ठुल्ल मां को साई मुजा मेहण मां को साई मुजा बदीन मां को गोलारची मां परे परे का पंधड़ा करे तवा हिते आया आयो सुभान अल्लाह हिते मातली जे पासे में मानू बैठा हुंदा उनन के नसीब ना है जो हिते अचन पासे में बैठा है जा एकड़ा दुकान ते बैठा हुंदा पर उनन के ये महफिल नसीब ना है असा जो परे परे का कशा कशा पंध करे आया है छा माजरा है बायज़ीद बुस्तामी तो फरमाए तमा ते रब राज़ी थिया तदे वली दी सोबत नसीब अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह वारन जी सोबत का मामूली गाल नहीं का जेड़ी तेड़ी शे ना है ता चो तो बाबा चोदा 24 दे मुर्शिद जी दरगाह जी हाजिरी भरे दा चो या अल्लाह जी मेहरबानी है न मामूली गाल न समझो इते वेहण तमा जे ला बरकत हासिल करना वली दी सोबत में वेहण अल्लाह ताला दुनिया आखिरत जो नेमत तमा के हिते अता फरमाए रहो समझो ता अल्लाह वारन सा काशे जुड़ी वने मिली वने तो उन शे में रब बरकत रखाइंदो वो कपड़ो आ न कपड़ो के वली सगोरे सा कि अल्लाह जी बरगुज़ीदा शख्सियत सा वो कपड़ो जुड़ी वने त अल्लाह उन में भी बरकत रखाइंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे महबूब मुस्तफा करीम सुनन अबू दाऊद शरीफ जी हदीस आ एकड़े दिहाड़े एकड़े साहबी जे घर में आया हाने तो कूलर है गर्मी जी मौसम में कूलर बर्फ जो पानी रखदा है ना अग में चमड़े जी खली टंगीदा होया अन्या मुबारक के जबलन में खली टंगीदा है उनमें थधो पानी रहंदो आ साईं करीम आया
उन खली मां धागो खोले उन मां पानी पीतो चप मुबारक पंहिंजा उन खली में रखे वरी उनखे ॿधी छॾे सहाबी जेका हुई जंहिंजे घर में आया हुया उहा साईं छा थी करे जो जिते साईं करीमन जा मुबारक चप लॻा हुया से कटे पाण वटि हिफ़ाज़त सां रखे जॾहिं को असांजे घर में बीमार थींदो हुयो उहो चमड़े जो टुकड़ो पाणी में पुसाए उनखे प्यारींदा हुयासीं बीमारी का शिफ़ा मिली वई वरी जो सुभान अल्लाह या बरकत आहे न माण्हू चवंदा वलियन मां बरकत हासिल करण हराम आहे शिरक आहे बिदत आहे नाजाइज़ आहे पुट क़ुरान ख़ुद दस ॾिनो आहे त अल्लाह वारनि सां जुड़ियल शइ में रब बरकत रखाईंदो ध्यान मुड़िया तव्हांजो क़ुरान खां पुछा कयूं क़ुरान तूं ॿुधा त वलियन मां बरकत हासिल कजे कि न कजे सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हजरत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो पैगंबर रहा हजरत याकूब अलैहिस्सलाम जो साहिबजादो हुआ तवील किस्सो आ हजरत याकूब अलैहिस्सलाम जा 11 साहिबजादा हुया तनमा यूसुफ अलैहिस्सलाम हजरत याकूब अलैहिस्सलाम के ॾाढो पसंद हुयो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम सां मोहब्बत कंदा हुया उन जे भाइरनि धोखो कयो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के खणी हिकड़े खूह में फिटो करे आया यूसुफ अलैहिस्सलाम के उता मिस्र जो एकड़ो काफिलो आयो तन खूह मां कढियो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम चे मिस्र जे बाजारन में विकाणो आ कैद खाने में पियो अल्लाह ताला वरी एड़ी मेहरबानी फरमाई जो यूसुफ अलैहिस्सलाम पूरे मिस्र जी अल्लाह यूसुफ के बादशाही अता फरमाई मिस्र जो बादशाह जो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर हजरत यूसुफ अलैहिस्सलाम वक्त आया डुकर पियो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम डुकर में खैरात कया अन्न विरायो तक़सीम कयो उनमें हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर बि आया तन खां पुछा कई त ॿुधायो मुंहिंजे अब्बे जो हाल छा आहे मुंहिंजो बाबा साईं कहिड़े हाल में आ हजरत यूसुफ अलैहिस्सलाम खे उनजे भाइरनि ॿुधायो त अता असांजो बाबा साईं तुंहिंजी मोहब्बत में एॾो रुनो आहे जो उनजे अखियुनि जे आॾो पर्दा अची विया आहिनि साईं ॾिसी नथा सघनि नज़र वेही वई आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजे बाबा साईं ॾे वञो इज़हबू बिक़मीसी हाज़ा फअल्क़ूहु अला वजहिही वजह अबी याति बसीरा बादशाह हुयो वक्त जो जे खणी वञो ऐं मुंहिंजी कमीज़ अथव मुंहिंजो जुब्बो मुंहिंजो कुर्तो मुंहिंजे बाबा साईं जे अखियुनि ते वञी लायो सुभान अल्लाह हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजो कमीज़ खणी वञो मुंहिंजे बाबा साईं जे अखियुनि ते वञी लायो अबा यूसुफ अलैहिस्सलाम मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम इन आयत जो तफ़सीर फरमाईंदा आहिनि त यूसुफ बादशाह हुयो हकीम मोकिले हा को वेज मोकिले हा को तबीब मोकिले हा को डॉक्टर मोकिले हा त वञो मुंहिंजे बाबा साईं जे अखियुनि जो इलाज कयो यूसुफ अलैहिस्सलाम बादशाह हुयो तिब में वॾा माहिर माण्हू ते वेठा हुया वॾा तबीब महल में मौजूद हुया पर यूसुफ अलैहिस्सलाम तबीब न मोकिलिया पंहिंजी कमीज़ मोकिले यूसुफ खे बि ख़बर हुई त अहिड़ा ज़ालिम 14 सदी में पैदा थींदा जेके वलियनि वटि वञण खां झलींदा सबूत ॾिननि त अल्लाह वारनि सां का शइ जुड़ी वञे भले पोइ कपिड़ो छो न हुजे अल्लाह उन में बि बरकत रखाईंदो आहे अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह वातूनी बि अहलिकुम अजमईन जी वञो घर वारनि खे बि वठी अचो वलम्मा फसलतिल इब्रो काल अबूहुम हे जॾहिं पंहिंजे घर हज़रत
यूसुफ अलैहिस्सलाम वटा निकता हजरत यूसुफ अलैहिस्सलाम वटा बाहर निकता हजरत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जो पुरतो यूसुफ वटा निकतो ओदा हजरत यूसुफ याकूब अलैहिस्सलाम काल अबूहुम इन्नी ला अजिदु रीह यूसुफ याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे घर वेठो हुयो वेठे वेठे फरमाए तो मुखे अॼु यूसुफ जी खुशबू अची रही है वरी जो सुभान अल्लाह मिसाल तौर तव्हां ईंदा आहियो न हिते साईं जन फरमाईंदा आहिनि त अॼु मुंहिंजा फ़क़ीर मुंहिंजा बचड़ा ईंदा अक्सर साईं जन ये फरमाईंदा आहिनि हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही भी ये फरमाईंदा त अॼु महफ़िल आहे मुंहिंजा बचड़ा अचण वारा आहिनि अल्लाह वारनि खे खुशबू ईंदी आहे त नेक साले बाना अचण वारा परे खां खुशबू आई हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो अब्बो याकूब अलैहिस्सलाम तो फरमाए मुखे यूसुफ जी खुशबू थी अचे तो उन जा घर वारा चवण लगा कालू तल्लाह इन्नक लफी दलालिकल कदीम तू तो पुरानी सोच में मावाही ओ याकूब तोखे पुरानी मोहब्बत मारे छजुआ तू वडी पुरानी हुब में आई तोखे यूसुफ जी मोहब्बत थी अचे सुभान अल्लाह जडे उन जा पुट हजरत या यूसुफ अलैहिस्सलाम जो कुर्तो खणी पोता फलम्मा अंजा अल बशीर अलकाहु अला वजहिही फरतद बसीरा जो सुभान अल्लाह जडे खुशखबरी खण वारा यानी वे कुर्तो मुबारक खणी अचण वारा आया हजरत याकूब अलैहिस्सलाम जे अखियुन ते जो लातन त कुरान दो फरमाए फरतद बसीरा अदा हुया से हटी व्या याकूब अलैहिस्सलाम जी अख रोशन थी वया काल अलम अकुल लकुम इन्नी अअलमु मिनल्लाह मा ला तअलमून तव्हां खे न चवंदो हुयुसि जेका ॻाल्हि मूंखे अल्लाह इल्मु ॾिनो आहे तव्हां नथा ॼाणो यूसुफ जी ॻाल्हि त अलॻि शइ थी वई पर हिन में लफ़्ज़नि में अल्लाह जे नबी ईअं फरमायो त हिन में अल्लाह सबक़ ॾिनो आहे अल्लाह वारनि सां जा शइ जुड़ी वञे उन में अल्लाह इज़त ऐं बरकत रखाईंदो आहे असांजो हिते मुर्शिदनि जे आस्थाने ते अचूं रुगी चेहरे के ॾिसी अर्ज़ की मुंहिंजा मौला वलीअ जे चेहरे जे सदके असांजी हीअ मुराद पूरी कर रब दुआऊं क़बूल कंदो कि न कोन वब्तगू इलैहिल वसीला कुरान तो फरमाए त अल्लाह ताईं पहुचण जे लाइ को वसीलो तलाश कयो को ज़रियो तलाश कयो इएं चो त रब मिली वेंदो इएं अल्लाह मिली वेंदो रब तो फरमाए मुंहिंजी रहमत त हर हिक जे लाइ वाजिब अल्लाह वारनि जी सोबत का मामूली ॻाल्हि नाहे का जेड़ी तेरी शे ना है ता 14 बाबा 14 24 दे मुर्शिद जी दरगाह जी हाजिरी भरे ता अचो या अल्लाह जी मेहरबानी है न मामूली गाल न समझो हिते वेहण तवा जे ला बरकत हासिल करण वली जी सोबत में वेहण अल्लाह ताला दुनिया आखिरत जी नेमत तवा के हिते अता फरमाए रहो है समझो ता अल्लाह वारन सा का शे जुड़ी वने मिली वने तो उन शे में रब बरकत रखाइंदो आ वो कपड़ो आ न कपड़ो के वली सगोरे सा के अल्लाह जी बरगुज़ीदा शख्सियत सा वो कपड़ो जुड़ी वने त अल्लाह उन में वो बरकत रखाइंदो आ सुभान अल्लाह मुझे महबूब मुस्तफा करीम सुनन अबू दाऊद शरीफ जी हदीस आ एकड़े दिहाड़े एकड़े साहबी जे घर में आया हाने तो कूलर है गर्मी मौसम में कूलर बर्फ जो पानी रखंदा आयो न अग में चमड़े जी खली टंगींदा हुआ अञा बुबाराड़ी जे जबलनि में खली टंगींदा आहिनि उन में थधो पानी रहंदो आहे साईं करीम आया उन खली मां धागो खोले उन मां पानी पीतो
चप मुबारक पंहिंजा उन खली में रखे वरी उनखे ॿधी छॾे। सहाबी जेका हुई जंहिंजे घर में आया हुया उहा साईं छा थी करे जो जिते साईं करीमन जा मुबारक चप लॻा हुया से कटे पाण वटि हिफ़ाज़त सां रखियईं। चई जॾहिं को असांजे घर में बीमार थींदो हुयो उहो चमड़े जो टुकड़ो पाणी में पुसाए उनखे ॾारींदा हुयासीं, बीमारी का शिफ़ा मिली वेंदी। वरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह, इहा बरकत आहे न। माण्हू चवंदा वलियन मां बरकत हासिल करण हराम आहे, शिरक आहे, बिदत आहे, नाजाइज़ आहे। क़ुरान ख़ुद ॾस ॾिनो आहे त अल्लाह वारनि सां जुड़ियल शइ में रब बरकत रखाईंदो आहे। ध्यान मुड़िया तव्हांजो। क़ुरान खां पुछा कयो, क़ुरान तूं ॿुधा त वलियन मां बरकत हासिल कजे कि न कजे? सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हजरत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो पैगंबर रहा। हजरत याकूब अलैहिस्सलाम जो साहिबजादो हुआ। तवील किस्सो आहे। हजरत याकूब अलैहिस्सलाम जा 11 साहिबजादा हुया। तन मां यूसुफ अलैहिस्सलाम हजरत याकूब अलैहिस्सलाम खे ॾाढो पसंद हो। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम सां मोहब्बत कंदा हुया। उनजे भाइरनि धोखो कयो। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम खे खणी हिकिड़े खूह में फिटो करे आया। यूसुफ अलैहिस्सलाम के उता मिस्र जो हिकिड़ो काफ़िलो आयो तन खूह मां कढियो। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जे मिस्र जे बाज़ारुनि में विकाणो हुआ, कैद खाने में पियो। अल्लाह ताला वरी अहिड़ी मेहरबानी फरमाई जो यूसुफ अलैहिस्सलाम पूरे मिस्र जी अल्लाह यूसुफ के बादशाही अता फरमाई। मिस्र जो बादशाह जो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर हजरत यूसुफ अलैहिस्सलाम वक्त आया डुकर पियो। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम डुकर में खैरात कया, अन्न विरायो, तक़सीम कयो। उनमें हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर को आया। तन खां पुछा कई त ॿुधायो मुंहिंजे अब्बे जो हाल छा आहे, मुंहिंजो बाबा साईं कहिड़े हाल में आ? हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के उनजे भाइरनि ॿुधायो त असांजो बाबा साईं तुंहिंजी मोहब्बत में एॾो रुनो आहे जो उनजे अखियुनि जे आॾो पर्दा अची विया आहिनि, साईं ॾिसी नथा सघनि, नज़र वेही वई आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजे बाबा साईं ॾे वञो, इज़हबू बिक़मीसी हाज़ा फ़अल्क़ूहु अला वजहिही वजह अबी याति बसीरा। बादशाह हुयो वक्त जो कि खणी वञो, ये मुंहिंजी कमीस अथव, मुंहिंजो जुब्बो, मुंहिंजो कुर्तो मुंहिंजे बाबा साईं जे अखियुनि ते वञी लाहियो। चओ सुभान अल्लाह। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजी कमीस खणी वञो, मुंहिंजे बाबा साईं जे अखियुनि ते वञी लाहियो। अबा यूसुफ अलैहिस्सलाम मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम इन आयत जो तफ़सीर फरमाईंदा आहिनि त यूसुफ बादशाह हुयो, हकीम मोकिले हा, को वेज मोकिले हा, को तबीब मोकिले हा, को डॉक्टर मोकिले हा त वञो मुंहिंजे बाबा साईं जे अखियुनि जो इलाज कयो। यूसुफ अलैहिस्सलाम बादशाह हुयो, तिब में वॾा माहिर माण्हू ते वेठा हुया, वॾा तबीब में मौजूद हुया, पर यूसुफ अलैहिस्सलाम तबीब न मोकिलिया, पंहिंजी कमीस मोकिले। यूसुफ खे बि ख़बर हुई त अहिड़ा ज़ालिम 14 सदी में पैदा थींदा जेके वलियनि वटि वञण खां झलींदा, सबूत ॾिननि त अल्लाह वारनि सां का शइ जुड़ी वञे, भले पोइ कपिड़ो छो न हुजे, अल्लाह उन में बि बरकत रखाईंदो आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। बातूनी बि आलिकुम अजमईन थी वञो, घर वारनि खे वठी अचो। वलम्मा फसलतिल इब्रु काल अबूहुम, हे जॾहिं पंहिंजे घर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वटां निकिता, यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे घर वेठो हुयो,
बिठे फरमाए तो मुखे अज यूसुफ जी खुशबू अची रही है। वरी जो सुभान अल्लाह। मिसाल तौर तव्हां ईंदा आहियो न हिते साईं जन फरमाईंदा आहिनि त अॼु मुंहिंजा फ़क़ीर मुंहिंजा बचड़ा ईंदा सब तौर ते साईं जन इहे फरमाईंदा आहिनि। हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही बि इहे फरमाईंदा अॼु महफ़िल आहे मुंहिंजा बचड़ा अचण वारा आहिनि। अल्लाह वारनि खे ख़ुशबू ईंदी आहे नेक सालिहान अचण वारा परे का खुशबू आई। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो अब्बो याकूब अलैहिस्सलाम तो फरमाए मुखे यूसुफ जी खुशबू थी अचे तो उन जा घर वारा चवण लगा कालू तल्लाहि इन्नक लफी दलालिकल कदीम तू तो पुरानी सोच में महवाई ओ याकूब तो के पुरानी मोहब्बत वारे छजुआ तो वडी पुरानी तो के यूसुफ जी मोहब्बत थी दे सुभान अल्लाह देवन जा पुट यूसुफ अलैहिस्सलाम जो कोई होता खान वाला यानी वे उर्दू हजरत यूसुफ याकूब अलैहिस्सलाम जे अखियुन ते जो लातन त कुरान